नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ लुणखाण में वफाक़ी हुकूमत पारां एहसास कफालत प्रोग्राम तहत गवर्नमेंट हाई स्कूल लुणखाण में मुस्तहक औरतन में 12,000 रुपया विराइण वारो अमल अॼु खां शुरू कयो वियो, जॾहिं त औरतन जी रश वधण सबबि खिपरो जा शहर जा मेन सेंटर हाई स्कूल खिपरो ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो जा सेंटर बंदि कया विया आहिनि। जेके 12,000 आहिनि उहे मिलनि था। असिस्टेंट कमिश्नर साहब जेको असांजी चेकिंग करे थो ऐं असां स्टाफ वग़ैरह हिते छॾियो आहे। पाक रेंजर पाक पुलिस जे सहकार सां सही पियो हले, सेंटर बहितरीनु हले पियो। अमलो त तक़रीबन 2-2.5 हज़ार खनि मायूं आहिनि। के अहिड़ियूं मायूं आहिनि जंहिंजा आहिनि उन में नाला आहिनि, किन जा त आहिनि कोन, हीअ कार्ड खणियो बीठियूं आहिनि, रश करे बीठियूं आहिनि। हिकिड़ो अंगूठो नथो लॻे, हुनजो फिगर प्रिंट नथो लॻे त पोइ ज़ाहिर आहे उनखे त कोन मिलंदा। फिगर प्रिंट जॾहिं लॻंदो त उनखे असां हिननि खे मास्क त असांखे मथां मिलिया कोन आहिनि त हिननि खे ॾेई सघूं। बाक़ी असां हिननि खे जेको मुफ़ासिलो आहे 3-6 फुट जो, उन्हनि ते कोशिशि करियूं पिया त उन्हनि ते अमल करायूं। त धोइण जा बाथरूम आहिनि, हर शइ आहे, पर हाणे नथियूं धोइनि त पोइ असांजो हाणे असीं त धोराईंदासीं। हिन में साईं हर माईअ खे 12,000 रुपया किस्त मिले पई। उन में असां वटि असिस्टेंट कमिश्नर जी चेकिंग हले थी। असां पाण असांजो रेवेन्यू जो स्टाफ आहे, असांजो ST आहे, खमीसो खनि मंगरियो उहो पाण चेक करे पियो। उन खां पोइ पाक रेंजर्स जा माण्हू आहिनि, उन खां पोइ सिंध पुलिस आहे, DSP बि असां वटि ऑफिस में अंदरि वेठो आहे, DSP हेडक्वार्टर सांगड़, उहे सभु चेक कयूं पिया। ऐं 2-2.5 हज़ार खां वधीक खनि मायूं आहिनि। जंहिं माईअ जो आहे सिम में नालो त उनखे 12,000 रुपया पूरा मिलंदा। कंहिंजो न आहे त पोइ उहा वापसि खाली वञे थी हली। माण्हुनि खे जाम त नफ़री जेका असांजी उन्हनि खे हटायो आहे, पर हाणे माण्हू रोड ते वेठा आहिनि। असां खां 10 किलोमीटर परे त असां उनखे कुझु कोन था करे सघूं। असांजी मैनेजमेंट आहे हिते, असां पंहिंजी मैनेजमेंट इंतिज़ामिया जो तावन आहे। हाणे हिते त का बि रश अहिड़ी कोन्हे। हाणे हिकिड़ो माण्हू 10 किलोमीटर ते माण्हू अहिड़ा 50 बीठा आहिनि त उहा फोर्स छा थी करे सघे। हा, उहो सैनिटाइज़र आहे, हर कंहिं वटि आहे, उहो हणूं था, मास्क आहे, अंदरि लेडीज़ वटि बि आहे, पाणी जो बंदोबस्तु आहे, हर शइ आहे असां वटि। का बि शिकायत कोन्हे, असां पाण चेक करियूं था। अची वञे थी त असांजी फोर्स आहे, उनखे यकदमि पकड़े पुलिस हवाले कंदासीं। पुठा सही कमु कंदा कोन, उनखे कोन था मिलनि। 12,000 वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।